गुपचाण निवासी नवाब शाह जो क़त्ल थियल 6 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया आहिनि। क़त्ल थियल 6 ॼणनि जी तदफ़ीन ॻोठ मोहम्मद मूसा भंगवार में थी। जनाज़ निमाज़ में एमपीए गुलाम कादिर चांडियो ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। गुपचाण निवासी नवाब शाह जो क़त्ल थियल 6 ॼणनि जा मड़ मिटी मां हवाले कया विया आहिनि। क़त्ल थियल 6 ॼणनि जी तदफ़ीन ॻोठ मोहम्मद मूसा भंगवार में थी। जनाज़े निमाज़ में एमपीए गुलाम कादिर चांडियो ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। गुपचाणी वासी नवाब शाह वेझो क़त्ल थियल 6 ॼणनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया। क़त्ल थियल 6 ॼणनि जी तदफ़ीन ॻोठ मोहम्मद मूसा भंगवार में थी। जनाज़े निमाज़ में एमपीए गुलाम कादिर चांडियो ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर उबैद नक्शाणी सां। जी उबैद, छा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी निज़ाम मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवाब शाह वेझो सुबुह जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें 6 ॼणा जेके कोर्ट वञनि पिया उन्हनि खे क़त्ल कयो। उन्हनि जी जनाज़ा निमाज़ आहे गुपचाणी जे भरिसां ॻोठ आहे मूसा भंगवार, उते अदा कई वई। जनाज़ा निमाज़ में पीपीएम के गुलाम कादिर चांडियो, पीपी नवाब शाह जे सदर सालिम ज़रदारी, पीपी तलक दौड़ जे सदर अब्दुल रसूल बिरोही, एसएसपी नवाब शाह गुलाम शकीर सेठाल जनाज़ा निमाज़ में शिरकत कई। उनखां अलावा इलाइक़े वासियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। एक ही वक्त 6 जनाज़ा एक ही घर मां कढण से सोग वारी माहौल जेका आहे जांची वई आहे। जी ठीकु आहे उबैद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।